हर वली को बोले बोले हक दी रींदो पर पीरान पीर दस्तगीर जो मुर्ग क्या बताई बोली तो रंदो नारे गौसिया क्या चो तुम दस्तगीर जागो कुछ जागो सलात सलात मेरे प्यारे मौला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व शफीना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। दोस्तों बुजुर्गों, हे मुझे पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हीं जेला तो है फकीर कसम फरमाए अदा उन दस्तगीर दी यारी नहीं कयो ता कर्ज लही नींदो। अचो था पंहिंजे मौजू ते त हो पई यारी शरीफ खे न मञदा ज़ाल मुर्सवा न मञदा ॿियो को वज़ीफ़ो ॿुधा कि ॿियो वज़ीफ़ो कोन्हे कि जे न आहे त असां सां हिकिड़ो वाइदो कहिड़ो वाइदो इहो कर लिखी असां यारी कयूं जेकॾहिं असांजो यारीअ में कर्ज़ न लथो त पोइ तोखे असां वारो मसलक क़बूल करणो पवंदो पर जे न ईंदो त असां ॿई तुंहिंजे मसलक में ईंदासीं। सुभान अल्लाह। कढो कागज़ कागज़ कढियो कागज़ कलम खणी उन ते ॿिन्ही धुरनि लिखी ऐं दस्तख़त कयो हिन फिराण वटि कागज़ रखियो हुननि बि कागज़ रखियो मुंहिंजा प्यारा हेॾे रवाना थिया हज़रत मोहम्मद कासिम फ़कीर थोड़ी देर जे लाइ पहिरीं इश्क जे मैदान में हाणे जो मोती आयो ज़हन सां सोचई मूं उन्हनि सां वाइदो बि करे छॾियो लिखी पढ़ी बि ॾेई छॾियुमि दस्तख़त बि करे छॾियुमि पर किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। पिता को तो फरमाया लिखूं जिनी जेतिरियूं लोह कलम में उन्हनि ओतिरियूं घड़ियूं धारण पे पर लिखो जो निराण में तो अंक की आरी कीअं थिए हाणे पारो वेठी पार जेको लांदन लिखियो लोह में ऐं फ़कीर कासिम हे छा कयई अल्लाह जी मर्ज़ी हूंदी ईअं ई थींदो तो त लिखी ॾिनो आहे कर्ज़ लही वेंदो पर अल्लाह बेनियाज़ न लाहे उन में तूं छा थो करे सघीं। वीचारे जल्दी जल्दी काठ अंदर कया दुकान लो बंदि करे हज़रत मोहम्मद उमर अशरवी जी दरबार में आयो आहे पर रोए थो अखियुनि मां ज़ारो क़तार ॿोड़ा वहनि था पिया। मुनाज़िरे इस्लाम रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो फ़कीर रोई छाजे लाथो अर्ज़ कई साईं ईमान जो सौदो करे आयो आहियां जज़्बात में सोच कान रही इश्क जे मैदान में मूं सोचो कोन मां पंहिंजे ईमान जो सौदो करे आयो आहियां कामिल पीर हाणे पैदा मुंहिंजा वीर दोस्तो बुज़ुर्गो मोहम्मद उमर अशरवी फरमायो कहिड़ो सौदो कयो अथई सॼी ॻाल्हि करे ॿुधाई हीअं ॻाल्हि मुड़ुस मुंहिंजे दुकान ते आया उन्हनि वधीक घुरियो त पोइ कर्ज़ लहे मूं उन्हनि खे चयो त 11 महीना दस्तगीर जी यारी कयो अमां तां कर्ज़ लही ईंदो उन्हनि मूंखां लिखराए वरितो आहे जे कर्ज़ लही वियो असीं तुंहिंजा कर्ज़ न लथो त तूं असां वारे मसलक में ईंदे साईं मूं लिखी ॾेई छॾियो आहे हाणे छा थींदो साईं मोहम्मद उमर अशरवी फरमायो तरस तरस हिकदमि चादर सफ़ेद कढी जे मथे मथां विझी मुंहिंजा वीर दोस्तो झुंड हणी ऐं फौरन मुराक़बे जी सूरत तयार करे दस्तगीर सां राब्तो कयाई त मीरा मुर्शिद मदद कर मीरा मुर्शिद मदद कर अॼु अची ओखीअ में लिल्लाह लग लतीफ़ जे भर ताज़ीअ में तेर औलाद अली शेर अॼु महर कर का मुरीद ते फरमातो मीरा मुर्शिद मदद करो अॼु तव्हां सुणी दादी
अतियूं अब्दुल लतीफ जे तूं हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी अज महर कर का मुरीद ते फरमाए मीरा मुर्शिद मदद कर दासनी वरी तोखा सवा असां दी अज कुछ अंदर नाहे हरी दोस्त का तरी अज उपत एहसान दी सखी हाशिम शाह मटियार वारो सैन गुरमा दिलों दस्तगीर खे को सवाली सद करे अदा हक़ल में हाशिम शाह ते वेलो वीर वरे तोनी हुजे पंथ परे तब तको मुहार मुरीद दे मोहम्मद उमर सिरवी रहमतुल्लाह ताला अलैह जिंदगी मुराक़बे दी सूरत में दस्तगीर सोने सा रोज़ रात तो कायम कयो आहे जीअं जो अखियूं बंद कयाई उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते अखियूं बंद कयूं अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला नु दीदार करायो फरमाए मोहम्मद उमर सिरवी परेशान आई गाल छाहे गाल तकर छाजी परेशानी अर्ज की बादशाह पीर मुझो मुरीद ईमान जो सौदो करे आयो अवां दी मोहब्बत में अवां दी उल्फत में ईमान जो सौदो करे आयो हाणे बादशाह पीर संभाल जा मुझे मुरीद जो ईमान जाया न थी वने सुने अब्दुल कादिर जीलानी मुर्की फरमायो मोहम्मद उमर तुझे मुरीद 11 महीननि जो वाइदो कयो असां 3 महीननि जे कर्ज़ लाहे छॾींदासीं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया दस्तगीर दस्तगीर करीम जो कसमा हजरत मोहम्मद बक्का रहमतुल्लाह ताला अलैह से रोले हुंदा वालिद साहब सही मोहम्मद इस्माइल प्रियाले वारे या मुरीद कुछ अरसो फैज़ याद क्या अर्ज के सही अञा फैज़ मिलंदो या बस थी तो साईं जन फरमायो असां जे तरफां बस थी बाक़ी हौस पाक जे तरफां जा तो फैज़ मिलंदो सही भला कीअं मिलंदो कॾहिं मिलंदो पाण फरमायूं कुझु अरसे खां बाद तोते उतां खां महिरबानी थींदी ऐं कहिड़ी सूरत में थींदी उहा बि तोखे ॿुधायां त तूं ओॾे न वञजांइ तोॾे उहो बुज़ुर्ग पाण ई हली तोखे फैज़ मिलंदो मुझे सदके तोखे उतां फैज़ मिलंदो जेका निशानी कई बुज़ुर्ग मिलनि था कई पटकण वारा कई ॾाड़नि वारा अचनि कतरनि वारा मिलनि था मूंखे कहिड़ी ख़बर पियो केरु आहे मां उनजो अदब त कयां मां उनजी सही ख़िदमत त कयां मां उनजो सही इस्तक़बाल त कयां साईं मोहम्मद इस्माइल प्रियाले वारे रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो मोहम्मद बक्का उन बुज़ुर्ग जी निशानी हीअ हूंदी जो तुंहिंजे साम्हूं मुअल शइ जरी करे ॾेखारींदो सुभान अल्लाह पक सम्झ त फैज़ वारो अची वियो आहे साईं फरमायो त मुंहिंजे ज़हन तां ॻाल्हि लही वई अरसो गुज़री वियो मूंखे शौक़ु हुयो त मां सखर में नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंहुं मुबारक वारी जामे मस्जिद में जुम्मो पढ़ां जुम्मो बि पढ़ां आज जुम्मे जी नमाज़ पर घर में चयनि त मूंखे अॼु मच्छी पचाए उते मच्छी खाई मच्छी पचाए मानी खणी हुन मस्जिद जामे मस्जिद में अची वेठो आहियां अञा नमाज़ में देर आहे सोचूं त पहिरीं नाश्तो वग़ैरह करे वठां मानी खाई वठां अञा हड़ वञां पियो हिन पासे खां ॾिठमि त हिकिड़ो अच्छे खीर जी ॾाढ़ी वारो बुज़ुर्ग वेठो आहे त नूर हुनजे चहिरे में चमके दिल में ख़्यालु कयुमि इन बुज़ुर्ग खे बि सलाह हलां मानी खारायां लंगर गॾु कयूं पोइ साईं जन उहा हड़ खणी वरी उनजे साम्हूं वेठी फरमायो घरऊं मच्छी आंदी कमु मानी बि आहे तव्हां मूंसां गॾिजी खाओ अञा हड़ जी गंढ खुली आहे बाक़ी बंद आहे
मुझा प्यारा दोस्तों, उन बुजुर्ग मुर्गी फरमायो मोहम्मद बंदा मच्छी केड़ी खाराइंदे बचाए कोन आंदी थई जेरी मच्छी आंदी थई त असां दे कम दी काने कदे पचन से बचाए आयो आया हड़ जो खोले मच्छी जो छलांग लगायो तो पासे में तलाह में वनी गिरी गिरी चल मच्छी जरी थी वही मोहम्मद बक्का कदमन ते किरी पियो मोहम्मद इस्माइल प्याले वारी ॻाल्हि यादि अची वई अहिड़ो बुज़ुर्ग तोखे ख़ैर ॾींदो जंहिंजी निशानी हूंदी त मुअल शइ जरी करे ॾेखारींदो। सुभान अल्लाह। साईं तव्हांजो नालो छा आहे? साईं फरमायो मां पंजाब जे रहण वारो आहियां, सुभाना ॻोठ जे रहण वारो आहियां। अब्दुल कादिर आख़िरी मुंहिंजो नालो आहे, अब्दुल कादिर जीलानी अव्वल मुंहिंजो नालो हौस पाक आहे। मां उनजो बचड़ो अब्दुल कादिर, मुंहिंजो बि नालो अब्दुल कादिर आहे। मां अब्दुल कादिर आख़िरी हो अब्दुल कादिर अव्वल आहे। असांखे तुंहिंजे मुर्शिद इस्माइल प्याले वारे अर्ज़ु रखियो हो असां त नवाज़ो आहे पर दस्तगीर जे फेल मां बि कुझु मिले। उन बादशाह पीर जी यारी आहे जो मल्हा त 3 महीननि में कर्ज़ लही वञे। हाणे अंदाज़ो लॻायो त एॾो दस्तगीर शान वारो पर बचड़ो कंहिंजो आहे हसन अमीर हुसैन जो। सुभान अल्लाह। हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। हसन अमीर हुसैन जे बचड़े जो जेकॾहिं को उर्स मल्हाए त उन सां कर्ज़ लही वञे, ग़म लही वञे, बीमारी लही वञे, दुख लही वञनि, दीन दुनिया में बेड़ा पार थी वञनि। ऐं जेको महबूब जे पुलनि ते सवार सोने हुसैन जो उर्स मल्हाए उनजो शान छा हूंदो। जेको सोने हुसैन जी खैरात करे, सोने हुसैन जो लंगर हलाए, सोने हुसैन जो मेलो मल्हाए, सोने हुसैन जी ज़िक्र जी महफ़िल कराए, ख़ुदा जो कसम हिते बि बेड़ो पार, क़ब्र में बि बेड़ो पार, हशर में बि बेड़ो पार। मेरे कायते करीमा पढ़ी वला तकूनू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह ताला जी बाबर क़ुरान फरमायो ऐ खतीबो, ऐ वाइदियो, ऐ ॻाल्हाइण वारो, ऐ आम में मुंहिंजा बानो ख़बरदार ख़बरदार वला तकूनू न चइजो लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह। उन गाज़ी मर्द जे लाइ, उन मुजाहिद जे लाइ, उन शहीद जे लाइ, उन मुंहिंजे आशिक़ बाने जे लाइ जेको मुंहिंजी राह में, मुंहिंजी मोहबत में, मुंहिंजे रसूल जी मोहबत में दीन जी अज़मत ख़ातिर, दीन खे बचाइण ख़ातिर पंहिंजो सिर फी सबीलिल्लाह मुंहिंजी राह में क़ुर्बान करे वियो। अमवात उनखे मुअल न चइजो बल अहया, बल्कि उहो ज़िंदा आहे। वलाकिन ला तशऊरून। तव्हां हुननि जी ज़िंदगी खे सम्झी नथा सघो, ज़िंदगी खे सम्झी नथा सघो। हिते ॻाल्हियूं अक़ीदे वारियूं पर वॾी मज़े वारियूं त हुनजी ज़िंदगी खे सम्झी नथा सघो। पर अॻियां हली रब पाक छा थो फरमाए वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाह वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह से आलिमुल ग़ैब व शहादत रब करीम सोचो मता है ज़ुबान सां न चवनि, मता है ख़िताब में न चवनि, वाइद में न चवनि, मता माण्हुनि खे ॿुधाए न चवनि, पर इंसान फितरत सां मजबूर आहे, सोचण ते मजबूर आहे, सोचींदो आहे, मता सोचे अल्लाह सीधो फरमाए त इन्हनि खे मुअल न चओ। पर छा चइजे मुअल छाखे चइबो आहे? हिननि जा सिर धड़ खां धार थी विया, हिननि जूं खिसूं कटिजी वयूं, हिननि जूं बाहूं कटिजी वयूं, हे रत वेला करे वया मरी त विया। सोचे हिन खे मरण चइबो आहे, ॿियो छा चइबो आहे?
रब करीम सोचो मता इंसान के या सोच मजबूर करे विजे हालांकि अल्लाह दे महबूब दी उम्मत जो खासो आ ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़हन में साफ़ ॻाल्हि सोचो भले उहे गुनाह दी हुजे पर जेसिताईं हुन ते अमल न कंदो तेसिताईं गुनाह कोन लिखबो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मगर रब बात फरमायो ऐ मुंहिंजा बानो कहिड़ियूं बि सोचूं तव्हांजे दिमाग़ में ईंदियूं जेसिताईं तव्हां अमल न कंदो तव्हां गुनाहगार न थींदो पर हीअ सोच जेका शहीद जे लाइ ईंदी वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله अमवाता जे अहिड़ी सोच आई त शहीद मरी विया अल्लाह जी राह में जेके सिर ॾेई विया मरी विया जे अहिड़ी सोच तुंहिंजे दिमाग़ में ईंदी सिर्फ़ गुनाहगार न थींदे बल्कि दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदे बल अहयाउन बल्कि उहे ज़िंदा फ़र्क़ु इहो आहे को कंहिंजे घर मानी खाईंदो आहे को साईं मोली उलस न थिए त आस्थाने ते खाईंदो आहे मुंहिंजा प्यारा को कंहिंजो महिमान को कंहिंजो महिमान रब फरमाए थो शहीद मुंहिंजा महिमान मां उन्हनि जे लाइ दस्तरखान विछाईंदो आहियां मां रब करीम जी बारगाह में मुंहिंजे साम्हूं दस्तरखान ते वेही खाईंदा आहिनि सुभान अल्लाह आईंदा पैदा भी आहिनि घुमंदा फिरंदा बि आहिनि तव्हां जी ज़िंदगी खे सम्झी न सघंदा उन जी वज़ाहत रब पाक फरमाई त सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सोचींदो त जेकॾहिं जीअरो त मानी बि खाईंदो आहे जीअरो हलंदो फिरंदो आहे जीअरो घुमंदो फिरंदो आहे जीअरो पीअंदो आहे हे कहिड़ा जहिड़ा आहिनि अल्लाह साईं उन जी वज़ाहत फरमायूं बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून हो अहिड़ी ज़िंदगी पाए सघनि जो मुंहिंजे दस्तरखान ते खाईंदा पीअंदा बि आहिनि अला शहीद जहिड़ा भला कला तशरून तव्हां जी ज़िंदगी खे सम्झी नथा सघो इन जे मातहत आलिम सगुरा लिखनि था त जेको बि आम गुनाहगार मूं जहिड़ो मरी थो वञे त आरजी तौर पर जेसिताईं क़बर खां ॿाहिरि आहे तेसिताईं हुन जे लाइ मौत आहे पर जॾहिं क़बर में टूरजी थो वञे त दोबारा ज़िंदा थी थो वञे सुभान अल्लाह कॾहिं त मुक़ाम खां गुज़रंदा आहियो क़ब्रिस्तान खां गुज़रंदा आहियो त चवंदा आहियो अस्सलामु अलैकुम या अहलल क़बूर ऐ मुक़ाम वारो क़ब्रिस्तान वारो अव्हां ते अल्लाह जी रहमत हुजे अव्हां ते सलाम उनखे कबो आहे जेको जवाब ॾे मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं उहे क़ब्र वारा बाक़ाइदा सलाम करण वारे जो जवाब बि ॾींदा आहिनि जॾहिं आम गुनाहगार सो बि क़ब्र में ज़िंदा आहे त शहीदनि जी ज़िंदगी जो कमाल छा हूंदो अमीर मोमिनीन फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर हुयो उन दौर में हिकिड़ो नौजवान छोकिरो हो माउ पीउ जो अकेलो लाडलो हिकिड़ो ई हो पर दीन सां मोहबत रखंदो अल्लाह अल्लाह जे रसूल सां कुर्ब हूंदो हुयो ऐं रोज़ानो घर खां निकिरी मस्जिद नबी में अची निमाज़ पढ़ंदो हो ऐं घर ऐं मस्जिद नबी जे विच में हिकिड़ो अहिड़ो घर हो जंहिंमें हिकु नौजवान छोकिरी हिन जे मथां आशिक़ थी पई ऐं तार में बि हिनखे कीअं पंहिंजी मोहबत में गिरफ़्तार कयां कीअं पंहिंजे इश्क में आया रोज़ पई रस्ता निहारींदी हुई त मन मुॾे निहारे पर ही अल्लाह जे महबूब जो आशिक़ रोज़ ईअं कतलो करे गुज़री हलियो वेंदो हो अल्लाह जे महबूब जी मस्जिद नबी जे तरफ़ सुभान अल्लाह से दुआ करी मस्जिद नबी असांखे ॾेखारे आमीन है रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबार मदीने में चवे थी दिल त दिल पर दो हुजा मेहमान मदीने में अखियुनि में ॾिसारंदो हुजनि नज़रूं निज़ारनि में हुजनि नज़रूं निज़ारनि में तो मुनारनि में वेठो न्यारा मुनारनि में वेठो न्यारा मिसल मस्तान मदीने में चवे थी दिल त दिल पर दो खुदा मेहमान मदीने में अल्लाह से शान है
तोखे मूंखे मदीनो ॾेखारे। हे नौजवान गुज़री मस्जिद नबी में ईंदो हो, पर हिकु अहिड़ी रात आई सोमनी जी नमाज़ पढ़ी मस्जिद इमाम खे, मस्जिद नबी जे इमाम खे हे नौजवान अर्ज़ करण लॻो, सोना अॼु दिलबर मोहम्मद जे मोहब्बत जी थोड़ी कचहरी त ॿुधा, अॼु अकेला हूं रसूलुल्लाह जो शान ॿुधा। ओ इमाम मस्जिद हिन नौजवान खे हदीसूं ॿुधाए थो, मुंहिंजे हबीब करीम जो ज़िक्र ॿुधाए थो, ज़िक्र ॿुधाइण वारो बि रोए पियो, नौजवान बि रोए पियो। रात जो इलाही हिसो गुज़री वियो, जीअं अवांखे अॼु हिन ज़िक्र हुसैन जी महफ़िल में रात जो घट हिसो गुज़री वियो आहे, ईअं नौजवान महबूब जो ज़िक्र ॿुधे पियो, इलाही रात जो हिसो गुज़री वियो आहे। अॼु मां बि परेशान आहे, बाबो परेशान आहे, असांजो लाडलो बचलो केॾां हलियो वियो, अञा ताईं कोन आयो आहे, इंतज़ार में हाणे जॾहिं सची देर थी वई आहे, नौजवान इमाम मस्जिद खां इजाज़त वरिती आहे, अदा इजाज़त ॾे, अमल इंतज़ार में हूंदी, बाबो इंतज़ार में हूंदो, इजाज़त वठी अचे पियो। उहा नौजवान माई हिन जो रस्तो ताईं रखी आहे, अञा इहो मोटियो न आहे, राति जो मोटंदो, अॼु शिकार कंदो, अॼु हिन ते वार कंदो। मुंहिंजा बि दोस्तो कंहिं वक़्त में हुन माई साहिबा जे दरवाज़े खां गुज़रियो आहे, उहा माई उनजी नौकरियाणी ॿई ॿाहिरि निकिरी आयूं, चवण लॻियूं नौजवान तोसां कमु आहे, असांजी ॻाल्हि ॿुधो। हिनखे कमरे में रखी रहियूं, अंदरां दरवाज़ो बंदि कयूं। हुन माई साहिबा गुनाह जी दावत ॾिनी आहे, नौजवान जे जिस्म में लफ़्ज़ो पैदा थी वियो आहे, तकानी पैदा थी वई आहे। चवण लॻियूं अॼु जे कॾहिं गुनाह ते इसरार न कंदे फारूक आज़म जी अदालत आहे, अॼु असां कोन को बहतान हणी तोखे फसाईंदासीं। हे नौजवान परेशान थी पियो आहे, गुनाह जो इज़हार त करे थो, पर मुंहिंजा बि दोस्तो दिल में ईमान जो जज़्बो जागी पियो आहे। ईमान चवण लॻो, नफ़्स चवण लॻो, ऐ नौजवान इसरार कर, हाँ कर, पर इश्क बोलण लॻो, ईमान बोलण लॻो। जवान कहिड़ी जाइ तां वापसि आयो आहीं, कंहिंजो शान ॿुधी मोटियो आहीं, कहिड़े दिलबर जी तारीफ़ ॿुधी आयो आहे। उन खां अलावा हे शाम रूम जो शहर न आहे, ईरान इराक जो शहर न आहे, मुस्तफ़ा जो मदीनो आहे, जिते मलाइकनि खां पैर रखण जी जाइ कान्हे का, जिते रहमत जो वसवारो लॻो पियो आहे। दिखा दे या इलाही वो मदीना कैसे बसती है जहां दिन रात, ऐ मौला तेरी रहमत बरसती है। मदीने के रस्ते हैं जन्नत की राहें, गली और कूचे हैं सब जलवगाहें। अदा मदीनो मदीनो आहे, हिनजे करे चवंदा आहियूं मदीने जमान जी ॿोली वणे थी, मदीने जमान जी ॿोली वणे थी, ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी। मदीने सपर मदीने जमान जी ॿोली वणे थी, ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी। है मदीने जबादा बागोदियन था, ॿुधण सां आशिक़ किरो तू पवन था। वो उघन लोड़ कदहीं सां, उघन लोड़ कदहीं सां, सचो